नाज़रीन, बदीन जे नंदू शहर में आबादगारनि सारियुनि जे अघनि में लाथ कटौती खिलाफ एहतजाजी रैली कढी आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे दीदार मल्हा। जी दीदार। हाँ जी, सारियुनि जो बम्पर फसल लहण शुरू थींदे ई मुनाफ़िक़ोर वापारियुनि ऐं कारखानेदारनि पारां अघु किराइण खिलाफ टेल जे आबादगारनि तरफ़ां प्रेस क्लब निंदो प्रेस क्लब खां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। टेल आबादगार अॻवान अज़ीज़ा डेरो, एसटीपी अॻवान अली हैदर पवन ऐं ॿियनि जी अॻवानी में सवें आबादगारनि हारियुनि शिरकत कई। एहतजाज में नाजायज़ कटौती नामंज़ूर, आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम बंदि करे जा ज़ोरदार नारा हंया विया। एहतजाजी रैली प्रेस क्लब खां शाहनवाज़ चौक ताईं पहुती, जिते अॻवाननि धरणो हणी ख़िताब कयो। सारियुनि जो सरकारी अघु 4000 मुक़ररु न कयो त थरकुल रोड बंदि कयो वेंदो। मुनाफ़िक़ोर कारखानेदार ऐं सरमाएदारनि हथ सां सारियुनि जो अघु किराए आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम करे रहिया आहिनि। आबादगारनि जो चवणो त पूरे बदीन ज़िले में सारियुनि जो बम्पर फसल लहण खां पोइ हथ सां सारियुनि जो अघु किरायो वियो आहे। जी दीदार मां जी मेहरबानी।